सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 3 सबक 3 ॿूटनि में साह खणण जो अमल रिस्पायरेशन इन प्लांट्स। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली ॻाल्हि। मां आहियां नाना आबिद। हिन सबक में असां ॾिसंदासीं त ॿूटा साह कीअं खणंदा आहिनि ऐं उहो अमल कीअं कंदा आहिनि। असांखे ख़बर आहे त ॿूटा जानदार आहिनि ऐं हर जानदार चाहे उहो ॿूटो हुजे या जानवर हुजे उहो साह खणंदो आहे। साह खणण जानदार जी हिकिड़ी ख़ासि निशानी आहे। असां जॾहिं इंसाननि जे साह खणण जो सिरिश्तो पढ़ियो त असां ॾिठो त कीअं फिफड़नि जे वसीले हवा अंदरि छिकजंदी आहे, उन हवा मां ऑक्सीजन रत में शामिल थींदी आहे ऐं रत ऑक्सीजन सॼे जिस्म में सभिनी जीव घरड़नि खे पहुचाईंदो आहे ऐं जीव घरड़ा उन रत खे इस्तेमालु करे उन मां ऑक्सीजन कढी उन मां तबानाई ठाहींदा आहिनि। आमतौर ते असां इहो सम्झंदा आहियूं त साह खणण जो अमल सिर्फ़ु हवा खे अंदरि छिकण ऐं गैसुनि खे ॿाहिरि कढणु आहे, पर ईअं न आहे। इहो साह खणण जे अमल जो हिकिड़ो हिसो आहे। साह खणण जो अमल दरअसल जेको असां खाधो खाऊं था या जेको ॿूटा जानवर खाधो हासिल कनि था उन खे कीमियाई तरीक़े सां प्रोसेस करे उन मां तवानाई हासिल करण जो कमु आहे। जंहिं उहा तवानाई असांजे ज़िंदह रहण में, जीव घरड़नि जे रोज़मर्रा जे कमोकार में, अफ़ज़ाइश में ऐं असांजी हिफ़ाज़त में इस्तेमालु थी सघे। अहिड़ी तरह खाधे मां निशास्तो यानी कार्बोहाइड्रेट ऐं हवा मां ऑक्सीजन खणी तवानाई यानी एनर्जी पैदा करण जे अमल खे साह खणण या रिस्पायरेशन चइबो आहे। साह खणण जे अमल में निशास्ते ऐं ऑक्सीजन खे मिलाए तवानाई पैदा करण जो अमल थिए थो। अचो त जीव घरड़े में पढ़ियल माइटोकॉन्ड्रिया खे यादि कयूं। असां जीव घरड़े जी बनावट में ॾिठो त हिकिड़ो नंढिड़ो जुज़ो माइटोकॉन्ड्रिया हूंदो आहे जेको घरड़े जे तवानाई ठाहिण जो कारखानो हूंदो आहे। ही खाधे मां निशास्तो हासिल करे ऐं साह मां ऑक्सीजन वठी तवानाई पैदा कंदो आहे। ग़िज़ा खे ताक़त में या तवानाई में तब्दील कंदा आहिनि, उहे आहिनि माइटोकॉन्ड्रिया। ही उन माइटोकॉन्ड्रिया जी शिकिल ही। इहे कार्बोहाइड्रेट हासिल कंदा आहिनि खाधे मां, हवा मां या साह मां ऑक्सीजन हासिल कंदा आहिनि ऐं उन जे मार्फत या उन केमिकल रिएक्शन खां पोइ या कीमियाई अमल खां पोइ ATP ठाहींदा आहिनि, एडेनोसिन ट्राइफॉस्फेट, जेको हिकिड़ी तवानाई आहे। ॿूटनि जे साह खणण जे अमल खे अंग्रेजी में सेलुलर रिस्पायरेशन चइबो आहे। इन अमल में ॿूटा ऑक्सीजन खणंदा आहिनि हवा मां, निशास्तो हासिल कंदा आहिनि जेको हुननि जो खाधो जमा थियल हूंदो आहे अॻु में उन मां। इन्हनि ॿिन्ही खे पाण में कीमियाई तौर ते मिलाए उन कीमियाई अमल जे तौर ते एनर्जी हासिल कंदा आहिनि यानी ATP हासिल कंदा आहिनि जेका सॼे ॿूटे खे मिलंदी आहे, ॿूटनि जे सभिनी घरड़नि खे मिलंदी आहे ऐं नतीजे में कार्बन डाइऑक्साइड गैस ख़ारिज थींदी आहे। ॿूटे में साह खणण जो अमल घणे भाङे पननि में थींदो आहे। पन हवा मां ऑक्सीजन हासिल कंदा आहिनि, पंहिंजे अंदरि मौजूदु खाधे मां निशास्तो यानी कार्बोहाइड्रेट इस्तेमालु कंदा आहिनि ऐं ॿिन्ही जे कीमियाई अमल जे तौर ते तवानाई यानी ATP हासिल कंदा आहिनि ऐं कार्बन डाइऑक्साइड ख़ारिज कंदा आहिनि। इहा तवानाई पंहिंजे नशो नमा लाइ ऐं रोज़मर्रा जे जेका आम कम आहिनि ॿूटे जे घरड़नि जा उन लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। इन खां अलावा ॿूटनि जूं जेके पाड़ूं आहिनि उन्हनि खे बि कमु करणो पवंदो आहे, जीअं पाणी हासिल करणु ज़मीन मां मादनियात हासिल करणु ऐं उन्हनि ॿिन्ही खे छिके पंप करे ॿूटे में मथे पहुचाइणु। इन कम लाइ उनखे तवानाई या ताक़त जी ज़रूरत हूंदी आहे। उन जे करे जेके मिटीअ में मौजूदु ऑक्सीजन हूंदी आहे हवा में उहा इस्तेमालु करे उन मां तवानाई ठाहींदा आहिनि ऐं कार्बन डाइऑक्साइड गैस खे ख़ारिज कंदा आहिनि। इन जे करे जॾहिं ॿूटे खे घणो पाणी ॾिबो आहे त उनखे हवा न मिली सघंदी आहे ऐं उहो सड़ी वेंदो आहे। हिते हिकिड़ी ॿी वण जी तस्वीर ॾेखारियल आहे जंहिंजूं पाड़ूं बि साह खणण जे अमल में शामिल हूंदियूं आहिनि। हिन तस्वीर में इन्हनि पाड़ुनि खे वॾो करे ॾेखारियो आहे त कीअं उहे हवा, पाणी
ऐं मिटीअ में अंदरि मौजूदु हूंदा आहिनि ऐं कीअं हवा जेका आहे उहा मिलंदी आहे ॿूटे जे पाड़नि खे साह खणण जे लाइ। ॿूटे में साह खणण जो अमल इन खां अलावा टारियुनि में बि चइबो आहे थींदो आहे। टारियुनि में मौजूदु जेके सन्हा सन्हा सुराख हूंदा आहिनि जंहिंखे लेंटिसल्स चइबो आहे उन मां हवा ॿूटे में शामिल थींदी आहे ऐं ॿूटे जूं टारियूं बि साह खणण जे अमल में शामिल थींदियूं आहिनि। पर जीअं असां अॻु में चयो त ॿूटे में सभिनी खां घणो साह खणण जो अमल मुंहिंजे पन में थींदो आहे। उन पन में मौजूदु जेके सुराख आहिनि जिन खे असां स्टोमेटा चयो हो उन स्टोमेटा मां हवा अंदरि वेंदी आहे। उतां उन हवा मां ऑक्सीजन ॿूटे में इस्तेमालु थींदी आहे ऐं केमिकल रिएक्शन खां पोइ यानी कीमियाई अमल खां पोइ तवानाई ठहंदी आहे ऐं कार्बन डाइऑक्साइड गैस हिन मां ॿाहिरि ख़ारिज थींदी आहे। ॿूटे जे साह खणण जे अमल में जेके कीमियाई शयूं या कीमियाई अज़ा शामिल आहिनि उन में ग्लूकोज आहे यानी निशास्तो जेको मुश्तमिल हूंदो आहे कार्बन हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन ते। 6 आइटम हुन में हूंदा आहिनि कार्बन जा, 12 आइटम हाइड्रोजन जा ऐं 6 आइटम ऑक्सीजन जा। हिनखे पढ़िबो आहे C6H12O6 इहो हूंदो आहे ग्लूकोज। इन खां अलावा ऑक्सीजन आहे। ऑक्सीजन जे मालिक्यूल में 2 एटम हूंदा आहिनि ऑक्सीजन जा, ही O2 पढ़िबो हिनखे। इन खां अलावा पाणी यानी H2O। पाणी ज़रूरी न आहे त माए सूरत में हुजे या लिक्विड सूरत में हुजे, इहो हवा में मौजूदु बुखारनि जी सूरत में थी सघे थो ऐं मादनियात में मौजूदु पाणी बि थी सघे थो ऐं ज़मीन में अंदरि मौजूदु बि पाणी बि थी सघे थो। इन खां अलावा कार्बन डाइऑक्साइड जेका ख़ारिज थींदी आहे CO2 कार्बन डाइऑक्साइड, इहा गैस जेका आहे उहो कार्बन ऐं ऑक्सीजन जे एटमनि ते मुश्तमिल हूंदी आहे। ॿूटे जे साह खणण जे अमल जी मुसावात थी हूंदी आहे। ॿूटो हिकिड़ो मालिक्यूल निशास्ते जो खणी 6 मालिक्यूल ऑक्सीजन जा खणी तवानाई ठाहिण जो अमल कंदो आहे ऐं इन ॿरण जे करे यानी बर्निंग जे करे 6 मालिक्यूल कार्बन डाइऑक्साइड जा ठहंदा आहिनि ऐं 6 मालिक्यूल पाणीअ जा बुखारात जा ठहंदा आहिनि ऐं तवानाई हासिल थींदी आहे। यानी असां चई सघूं था हिकिड़ो मालिक्यूल ग्लूकोज ऐं 6 मालिक्यूल ऑक्सीजन मिली ॿूटे लाइ तवानाई ठाहींदी आहिनि। नतीजे में 6 मालिक्यूल कार्बन डाइऑक्साइड ऐं 6 मालिक्यूल पाणी ख़ारिज थींदा आहिनि। ॿूटनि जे साह खणण जे अमल जूं कुझु ख़ासि ॻाल्हियूं इहो आहिनि त साह खणण जो अमल ॾींहुं राति जारी रहंदो आहे, उन में कंहिं बि क़िस्म जो तातुल कोन हूंदो आहे। ॿूटनि में साह खणण जे अमल जी रफ़्तार हैवानियात खां घणो घटि हूंदी आहे। यानी जेतिरी रफ़्तार सां असां या को जानवर साह खणंदा उन खां तमामु आहिस्ते तरीक़े सां ॿूटा साह खणंदा आहिनि ऐं ॿूटा न रुॻो पननि सां पर पाड़नि सां ऐं ॾांडियुनि सां बि साह खणंदा आहिनि। हाणे सबक़ु कयूं था पूरो। नाना आबिद खे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।